बोर्ड में सेहत जो बहरान। भलीकार साथियो, पाकिस्तान एक अड़े सेहत के बहरान में फाथल है जो सिर्फ हंगामी सूरत हाल न पर क़ौमी अलमियो बणिजी सके थो। 2025 में आयल बोर्डन पंजाब, खैबर पख्तूनख्वा और गिलगित बल्तिस्तान के तबाह करे छड़ियो ऐं हाणे खतरनाक लहर सिंध ॾांहुं वधी रही है। फ्लड फोरकास्टिंग डिवीजन की रिपोर्ट मूजिब 5 खां 7 सितंबर के विच में वही फ्लड लहर लाड़काणो, दादू और ठट्टो में दाखिल थींदी ऐं 8 ऐं 9 सितंबर ते कोटड़ी बैराज ते शदीद दबाव की तवक़्क़ो है। उन जो मतलब है तो सिंध जा ईंदड़ कुछ ॾींहं ज़िंदगी ऐं मौत के फैसले वारा आहिनि। पर मसलो सिर्फ पानी जो नाहे, उन सां गॾु अची रहियूं आहिनि बीमारियूं, पाणीअ सां लाॻापियल बीमारियूं जहिड़ोकि डायरिया, हेपाटाइटिस ऐं चमड़ीअ जा इन्फेक्शन तेज़ीअ सां पखिड़िजी रहिया आहिनि, ख़ासतौर ते उन्हनि इलाइक़नि में जिते सफ़ाई जा निज़ाम मुकम्मल तौर ते तबाह थी चुका आहिनि। माण्हू बग़ैर इलाज जे, बग़ैर दवाउनि जे बेयारू मददगार आहिनि। अस्पतालूं अॻी भरियल आहिनि, बिजली बंदि, दवाउनि जी खोट ऐं इमरजेंसी सहूलतूं महदूद आहिनि। अंदरूनी सिंध में सिहत जी सहूलतुनि जो जाइज़ो वठण सां वाज़े थिए थो त मौजूदा सूरत हाल संगीन आहे। सिहत खाते जे अंगनि अखरनि मूजिब सॼे इलाइक़े में सिर्फ़ 125 रूरल हेल्थ सेंटर, 757 बेसिक हेल्थ यूनिट्स, 792 डिस्पेंसरियूं ऐं 7-8 मदर एंड चाइल्ड हेल्थ सेंटर मौजूद आहिनि। उन्हनि मां घणा सहूलतूं फराहम करण में नाकाम आहिनि ऐं अमले जी खोट ऐं वसीलनि जी घटिताई सबबि उन्हनि जी कारकर्दगी मुतासिर थी रही आहे। रूरल हेल्थ सेंटरनि में सिर्फ 1703 बिस्तर ऐं बेसिक हेल्थ यूनिट्स में 1615 बिस्तर मौजूद आहिनि, जॾहिं त लखे माण्हू उन्हनि ते भाड़नि था। थरपारकर जहिड़नि नाज़िक इलाइक़नि में सूरत हाल अञा वधीक ख़राब आहे, जिते सिर्फ 6% आबादी लाइ बिस्तर मौजूद आहिनि। उन्हनि सां गॾु सिहत जी सहूलतुनि में मयार जी खोट, सफ़ाई जा इंतजाम ऐं दवाउनि जी दस्तियाबी में भी वॾा मसला मौजूद आहिनि, जेके माण्हुनि जी सिहत ते मनफ़ी असर छॾनि था। वॾनि शहरनि में कुछ सहूलतूं मौजूद आहिनि, जहिड़ोकि सिविल हॉस्पिटल हैदराबाद में 2200 बिस्तर, सिविल हॉस्पिटल नवाबशाह में 1500 बिस्तर, चाइल्ड हेल्थ केयर इंस्टीट्यूट ऑफ सखर में 200 बिस्तर, पर उहे अॻी मरीज़नि जे दबाव हेठि आहिनि ऐं जॾहिं बोर्ड सां गॾु नवां मरीज़ ईंदा तॾहिं ही निज़ाम मुकम्मल तौर ते टुटी सघे थो ऐं उहा हक़ीक़त भी नज़रअंदाज नथी करे सघे त नर्सिन ऐं सिहत अमले जी खोट बहरान खे बीणो करे रही आहे। पाकिस्तान खे घटि में घटि 7 लख नर्सिन जी ज़रूरत आहे, पर मौजूदा अंग सिर्फ 1,16,659 आहे। छो त घटि उजरत, ख़राब कम जूं हालतूं ऐं मुस्तक़बिल जे गैर यकीनी सबब नर्सिस ऐं डॉक्टर्स वॾी तादाद में मुल्क छॾे रहिया आहिनि। इहो ई सबब आहे जो जॾहिं इमरजेंसी अचे थी त अस्पतालूं अमले खां ख़ाली हूंदियूं आहिनि। हिकु ॿियो वॾो सवाल आहे त छा करप्शन त असांजी सिहत निज़ाम खे मारे नथी? रिपोर्टनि मूजिब दवाउनि जी ख़रीदारी में जाली बिडिंग, फंडिंग जो नाजाइज़ इस्तेमाल ऐं अरबन रुपयनि जो फ्रॉड सिहत शोबे खे तबाह करे छॾियो आहे। जॾहिं इमरजेंसी लाइ रखियल फंड भी करप्शन जे वर चढ़ंदा आहिनि त पोइ अवाम खे कहिड़ो तहफ़ुज़ मिली सघे थो? हाणे फ़ैसिले जो वक़्तु आहे। जेकॾहिं हुकूमत साॻिया पुराणा वाइदा कंदी रही ऐं अमले क़दम न खयां त माण्हू सिर्फ़ बीमारियुनि न पर बेपरवाही सबब मरंदा। हुकूमत खे फंड जी शफ़ाफ़ियत, इमरजेंसी मेडिकल सिस्टम ऐं सिहत अमले जे तहफ़ुज़ ते फौरन कम करणो पवंदो। NGO, समाजी इदारा ऐं आलमी बिरादरी खे भी साथ ॾियणु घुर्जे, पर बुनियादी ज़िम्मेवारी रियासत ते आहे। पाकिस्तान अॻु भी अहिड़ा बहरान ॾिठा आहिनि, पर हर भेरे बेतयारी, हर भेरे साॻिया मसला। हाणे सवाल इहो आहे त छा असां तारीख़ खे ॿीहर वरजाईंदासीं या हिन भेरे कुछ नओं कंदासीं? जेकॾहिं अॼु कदम न खयां विया त ईंदड़ नस्लनि लाइ सिहत सिर्फ़ किताबनि ताईं महदूद रहिजी वेंदी। हाणे वक़्तु आहे त गॾिजी उभिरिजे, न रुगो बोर्ड सां विढ़ण लाइ पर इंसानी ज़िंदगी खे बचाइण लाइ। सदाईं गॾु।